अस्सलाम वालेकुम, हैदर कादरी अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। मां हिन वक्त मौजूद आहियां क्लिफ्टन हाइपर चौक ते, जिथे असांजी आर्टिस्ट सहर शाह रिज़वी एक कैंप लगाई है बोर्ड मुतासरीन जे लाइ। ऐं काफ़ी ॾींहंनि खां रोज़ सुबह के टाइम खां वठी शाम ताईं ही हिन कैंप के टाइम ॾियनि थियूं। ऐं सभ खां पहिरियां त हीअ जेका तव्हां पेंटिंग ॾिसो पिया, हिन पेंटिंग में तव्हांखे दर्द नज़र ईंदो त हिन वक्त पूरे सिंध जी कहिड़ी हालत आहे। पाकिस्तान पूरे में बोर्ड आई है, पर सब खां वधीक जेको मुतासिर थियो आहे उहो सूबा सिंध थियो आहे। ऐं सूबा सिंध जी जेका अक्कासी कई आहे सहर शाह रिज़वी आर्टिस्ट पंहिंजी तकलीफ़ पंहिंजी मुआशरे में जेको कुछ भी थींदो आहे, आर्टिस्ट हमेशह उहो ॾिसी करे ऐं उनखे बयानु कंदो आहे पंहिंजे आर्ट जे ज़रिए। ऐं इहो सहर शाह रिज़वी काफ़ी सालनि खां कमु कंदी अचे पई। ऐं माशाअल्लाह हिन वक़्तु बोर्ड मुतासरीन जे लाइ जेको सहर शाह रिज़वी कैंप लॻाया, सॼी सिंध में या पूरे पाकिस्तान में कैंप्स लॻियूं आहिनि। हर माण्हू, हर मर्द, हर भाउ, हर अदी पंहिंजे हिसाब सां कैंप लॻाई आहे, पर हिननि बि लॻाई आहे। उन्हनि सभिनि खे शाबस आहे ऐं जेको पंहिंजो पूरो टाइम कढी करे ग़रीबनि जे लाइ उन्हनि वक़ुफ़ कयो आहे। पहिरियां त हिन पेंटिंग ते ॻाल्हाईंदासीं। सहर शाह, तव्हां हीअ जेका तकलीफ़ आहे, सच ॻाल्हि इहा आहे, मां हिकिड़ी तस्वीर ॾिठी जंहिंमें तव्हां अखियुनि में पटी ॿधल आहे ऐं तव्हां हीअ पेंटिंग खणी बीठियो आहियो, त घणो कुझु उन तस्वीर ॻाल्हायो। ऐं मां पाण आर्टिस्ट आहियां त सम्झंदो आहियां कुझु अहिड़ियूं शयूं जेके मूंखे काफ़ी तकलीफ़ ॾींदियूं आहिनि। त हीअ जेका तस्वीर तव्हां ठाही आहे, तव्हां हर दफ़े उन वक़्तु ई तव्हांजे दिमाग़ में आइडिया जनम वठंदो आहे, तव्हांजी फीलिंग्स पंहिंजी तव्हां शेयर कंदियूं आहियो, या तव्हां वटि पहिरियां ई आइडियाज़ हूंदा आहिनि? हैदर, असां आर्टिस्ट लाइ सेंसिटिव हूंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे। ऐं सेंसिटिव हुजण जे करे असां तकलीफ़ माण्हुनि जी बर्दाश्त न आहियूं करे सघंदा। बेसिकली मां उहा ई शइ, जॾहिं अहिड़ी को इंसिडेंट थिए थो, वॾी का अहिड़ी शइ थिए थी, मां कॾहिं पेन खे ॾुख खे पेंट न आहियां करणु चाहींदी। मां चाहींदी आहियां त सिंध जी हिकिड़ो ख़ूबसूरत मालाबाल जेको हिकिड़ो कलर्स आहिनि असांजा, हिकिड़ी रंगीन ख़ूबसूरत मालामाल शाहूकार सकाफ़त आहे, त असां उन खे असां पेंट कयूं। मां इहो चाहींदी आहियां, मां पेंट कयां या उन खे पोर्ट्रेट कयां, दुनिया खे ॾेखारियां। मां कॾहिं सूर तकलीफ़ न आहियां ॾेखारणु चाहींदी, पर अनफॉर्चुनेटली इन टाइम अहिड़ो आहे त असांजा सरहंदी वारा ज़मीनदार माण्हू जेके आहिनि उहे बि अॼु रोडनि ते वेठल आहिनि। 100% घर तबाह थी चुका आहिनि। त उहा तकलीफ़, उहा पेन मां बर्दाश्त न पई करे सघां। इन करे मां हीअ पेंटिंग ठाही ऐं हिकिड़ो प्रोटेस्ट भई आहे पेंटिंग पाण, जंहिंमें सिंध सॼी ॿुॾी चुकी आहे पाणी जे अंदरि, ऐं इहे अखियूं आहिनि जेके असांखे हिकिड़ो मैसेज ॾेई रहियूं आहिनि। ही कैंप है सहर शाह रिज़वी जेका लगाई है। तव्हां क्लिफ्टन जे एरियाज़ में जेकॾहिं आसपास में तव्हांजो अचणु थिए थो या तव्हां कंहिंजी हेल्प करणु चाहियो था, त ज़रूरु तव्हां सहर शाह सां कॉन्टेक्ट करे तव्हां उन्हनि ग़रीबनि जी हेल्प करे सघो था। छो त न रुगो सहर शाह, पर जिथे जिथे तव्हांजे आसपास में तव्हांजे जेका वेझो तव्हांजी कैंप आहे, तव्हां उते बि उन्हनि माण्हुनि जी मदद करे सघो था, ताकी असांजो मक़सदु आहे, पूरी दुनिया जो हिन वक़्तु मक़सदु आहे त हिन बोर्ड में माण्हुनि जी सहायता कजे, उन्हनि जी मदद कई वञे। सहर शाह सां गॾु ॿियूं फीमेल्स बि कुझु मौजूदु आहिनि। ॾिसो, मर्दनि जे हिन मुआशरे में असांजूं हीअ जेके औरतूं आहिनि, कीअं शान बशाना महिनत कनि थियूं, कीअं हर मसइले में बीठियूं आहिनि। हीअ कुझु ॿियूं बि असांजे वटि ख़वातीन आहिनि, उन्हनि सां बि तव्हांजो तारुफ़ कराईंदुमि, जेके टीम मेंबर आहिनि सहर शाह जा। अस्सलाम वालेकुम, तव्हांजो नालो छा आहे? सनम। तव्हांजो नालो? तबस्सुम ऐं सनम गॾु आहिनि सहर शाह सां। ऐं सहर शाह, तव्हांजी जेका टीम आहे हीअ तव्हां अस्सलाम वालेकुम, नालो छा आहे तव्हांजो? फरज़ाना। हिननि ॾिसो, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा डिज़ास्टर अचनि था, त कोई बि इहो नथो ॾिसे औरत आहे, मर्द आहे, केरु आहे, बसि हिकु इंसानु आहियूं। इंसान खां तकलीफ़ में आहे त पोइ उन जी मदद बि इंसान ई कंदो आहे। त हिन वक़्तु तव्हां सां माण्हू जेके माली मदद या ही अनाज या जेको ही राशन ॾियनि पिया, त घणनि ॾींहंनि में तव्हां केतिरो गॾु कयो आहे? मतिलबु 4 ॾींहंनि में असांखे थिया आहिनि, कैंप लॻाए 4-5 ॾींहं थिया आहिनि, ऐं ऑनलाइन असां उन खां अॻु में स्टार्ट कयोसीं। त काफ़ी माण्हू आहिनि। मूंखे लॻे थो त असां हिकिड़े कंहिं माण्हू खे, मुंहिंजो को टारगेट न आहे त असांखे 100 फैमिलीज़ 200 फैमिलीज़ खे असां राशन पहुचाए सघूं, पर मां इहो चवंदसि जेके असांखे ॾिसनि था, या असां पाण बि हिकिड़ी का फैमिली, का 2 फैमिलीज़ या 3 फैमिलीज़, असां उन्हनि खे अगरि पहुचाए वञूं था हिन वक़्त में उन्हनि खे, त उहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। असांजो थोरो टाइम ऐं थोरियूं शयूं जेके आहिनि माण्हुनि ताईं अगरि असां पहुचाए सघूं, त हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन थी वेंदो। फुड़ी तलाउ हूंदो आहे न। बिल्कुलु हक़ीक़त आहे। छो त हीअ जेका बोर्ड आहे, इहा बोर्ड जंहिं हवाले सां ॿुधायो वञे थो त अॻु में अहिड़े क़िस्म जी बोर्ड न ॾिठी वई आहे। यानी कि असां फस्ट टाइम, यानी कि असांजा जेके बुज़ुर्ग बि फस्ट टाइम हिन बोर्ड मां गुज़रनि पिया। किथे किथे त ईअं बि ॿुधण में अचे थो त पूरी दुनिया में शायदि अहिड़ी का बोर्ड आई हुजे जेका
हिन वक़्तु हीअ ॿोॾि आई आहे जंहिंमें असांजा सभु करोड़े माण्हू जेके दरपदर थी विया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। ऐं बिल्कुलु लफ़्ज़ न आहिनि, असां इहे सेम लफ़्ज़ ॿुधी ॿुधी बि तव्हां बोर थी विया हूंदा बिल्कुलु, छो त तकलीफ़ अहिड़ी आहे, डिज़ास्टर अहिड़ो आहे जो हिन वक़्तु कंहिंजो बि शायदि एतिरो दिमाग़ कमु न पियो करे। पर अलाह साईं असांखे हिमत ॾींदो। हमेशह मां चवंदो आहियां मुसीबतुनि में मर्दनि जा जोर खुलंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असां सां जेकॾहिं अहिड़ियूं औरतूं बि गॾु आहिनि ऐं जेके बीही करे पंहिंजनि माण्हुनि जी मदद कनि थियूं। सो अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो जेतिरो थी सघे माण्हुनि जी। ऐं हिन सां गॾोगॾु आख़िरी में हिकिड़ी ॻाल्हि ॿी इहा चवंदुसि त तव्हां जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो, उन्हनि जी इज़त नफ़्स जो ख़ासि ख़्यालु रखो, छो त हू वाक़ई बि को घुरण वारा न आहिनि। इहे जेके बि माण्हू डिस्टर्ब थिया आहिनि इहे सभु मालदार माण्हू आहिनि, यानी कि इहे को घुरण वारा न आहिनि। हिकु औरत जा हिकिड़ा लफ़्ज़ मूंखे अञा ताईं तकलीफ़ ॾियनि पिया, त उन इहे लफ़्ज़ ॿुधण खां मिलिया असांखे त असांजे उताकुनि ते माण्हू मानी खाई वेंदा, असां घुरण वारा न आहियूं। सो उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां ॾियो ताकी उन्हनि जो इज़त नफ़्स बि मजरू न थिए ऐं उन्हनि खे शो ऑफ बि घणो न कयो। लख लाइक़ थैंक यू। आख़िर में कुझु चवंदव तव्हां? थैंक यू हैदर, तव्हां हिते कई आहियो ऐं मां न हीअ असांजो फ़र्ज़ु आहे। सभिनी असां सिंधी जेके बि माण्हू आहिनि बल्कि जेके बि ह्यूमनिस्ट आहिनि हिन टाइम कमु करे रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे सपोर्ट कयो था। थैंक यू सो मच। न लख लाइक़ नाज़रीन। वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं कंहिं बि सपोर्ट करणु चाहे थो त ज़रूरु तव्हां हिन कैंप ते बि अची सपोर्ट करे सघो था। ऐं सैर शारिज़ बि थी सघे हितां कंहिं ॿिए हंधि बि तव्हां मथां कंहिं कैंप शिफ्ट कयो त पोइ तव्हां राब्तो करे सघो था। लख लाइक़।